मोहनजोदड़ो जी नाचणी खे मोदी हुकूमत कपड़ा पाराए छॾिया, जंहिंखां पोइ सदियुनि खां वादीअ सिंध जी तहज़ीब जी अलामत सम्झी वेंदड़ डांसिंग गर्ल तकरार जे वड़ चढ़ी वई आहे। ही तकरार उन वक़्तु साम्हूं आयो जॾहिं भारत जे हिकु दर्सी किताब में हिन तारीख़ी मुजस्मे जी तस्वीर खे अहिड़े अंदाज़ में शाया कयो वियो जो उन जे जिस्म जे मथे हिसे खे ढकियल ॾेखारियो वियो। डांसिंग गर्ल मोहनजोदड़ो मां 1926 में दरियाफ़्त थियल हिकु कांसी जो मुजस्मो आहे, जंहिंजी क़दामत तक़रीबन 4,500 साल मञी वञे थी। सिर्फ़ 10.5 सेंटीमीटर ऊचो ही मुजस्मो पंहिंजे पुरएतमाद अंदाज़, मुनफ़रिद जोड़जक ऐं धातु साज़ी जे फ़न जे आला मिसाल हुजण सबबि सॼी दुनिया में वादीअ सिंध जी तहज़ीब जी अलामत सम्झो वञे थो। हिन जे जिस्म ते फ़क़ति ॿांह ते चूड़ो पातल आहे। तकरार हुन वक़्तु पैदा थियो जॾहिं नाक़दीन चयो त तारीख़ी नवादरात खे उन्हनि जे असल शक्ल में पेश करणु घुरिजे। उन्हनि जे मुताबिक़ कंहिं क़दीम मुजस्मे जी ज़ाहिरी शक्ल तब्दील करणु या उन में तब्दीली ॾेखारणु तारीख़ी हक़ीक़त खे मसख़ करण जे बराबरि आहे। आसार क़दीमा जे माहिरनि ऐं तारीख़ दाननि जो चवणु आहे त तालीमी किताबनि जो मक़सदु तारीख़ खे असल सूरत में पेश करणु हूंदो आहे, न त उनखे मौजूदा समाजी या सक़ाफ़ती हसासियतनि मूजिबि तब्दील करणु। ॿिए पासे कुझु हलकनि हिन क़दम जो दिफ़ा कंदे चयो त दर्सी किताबनि में घटि उमिरि शागिर्दनि लाइ मवाद खे उमिरि जे मुताबिक़ बनाइणु ज़रूरी आहे ऐं तस्वीर में कयल तब्दीली बि उन ई मक़सद तहत कई वई हुई। ही बहस सिर्फ़ हिकु तस्वीर ताईं महदूद न रही आहे, पर हिन सवाल खे बि जनम ॾिनो आहे त छा तारीख़ खे बिल्कुलु अहिड़ी तरह ॾेखारणु घुरिजे जीअं उहा आहे या उनखे मौजूदा समाजी क़दरनि मुताबिक़ आणे सघिजे थो। सिंध जी दावा आहे त डांसिंग गर्ल मोहनजोदड़ो मां दरियाफ़्त थी हुई, तंहिं करे ही नवादरात वादीअ महरान जी तारीख़ी ऐं सक़ाफ़ती विरसे जो हिसो आहिनि ऐं उन्हनि खे पाकिस्तान जे हवाले कयो वञे। ॿिए पासे भारत डांसिंग गर्ल खे वादीअ सिंध जी तहज़ीब जी गॾियल विरसे जो हिसो करार ॾिए थो। भारत जो चवणु आहे त विरहाङे खां पोइ अजाइब घरनि ऐं तारीख़ी नवादरात जी जेका विरासत अमल में आई हुई, उन तहत ही मुजस्मो उन्हनि जी क़ौमी अजाइब घर जी ज़ख़ीरे जो हिसो आहे ऐं साॻी हैसियत सां हुन जी तहवील में बि मौजूदु आहे। अहिड़ी तरह 4,500 साल पुराणो ही नंढड़ो कांसी जो मुजस्मो अॼु बि तारीख़, सक़ाफ़त, सुञाणप ऐं विरसे सां लाॻापियल वॾनि सवालनि जे मर्कज़ में बीठल नज़र अचे थो।